नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें जो सिलसिलो जारी है वक्त से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो वलिहद कॉलोनी में संत उत्तमराम गुफ़ा धाम जे सालियाने मेले जूं तक़रीबूं हलंदड़ आहिनि, जंहिंमें वॾे तादाद में यात्री पिणु पहुतल आहिनि। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो अवेस कुंबर पंहिंजी हिन रिपोर्ट में। खिपरो वेझो वलिहद कॉलोनी में संत श्री उत्तमराम गुफ़ा धाम जे सालियाने जूं तक़रीबूं हलंदड़ आहिनि, जिते वॾे तइदाद में यात्री पिणु पहुतल आहिनि, जिते पूजा पाठ करे मुल्क की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं पियूं वञनि। सोरो मेलो लॻंदड़ आहे ऐं अॼु खां 16 साल पहिरियों मेलो असां मीरपुर खाट जे भरिसां असल जेका गुफ़ा धाम हुई उते असां लॻारायोसीं, जेको साईं उत्तमराम जी असल गुफ़ा धाम आहे। हींअर ते असां उन वक़्त जे हिसाब सां या उन वक़्त खे ॾिसंदे असां ऐं उते सोड़ हुअण जे हिसाब सां हिते असां शिफ्ट कयो आहे। हीअ असांजो हिते चोथों मेलो आहे। हुते असां 12 मेला अॻे करे चुका आहियूं। गुफ़ा जो मतिलबु आहे घार। अॼु जो उत्तमराम जो जेको गुफ़ा धाम जो जेको मेलो रचायो वियो आहे, उत्तमराम संत महात्मा सभिनि खे प्रेम ऐं भाईचारी ऐं मोहबत जो पैगाम ॾिनो हो ऐं उन्हनि हमेशह जे वास्ते इंसान खे सुधारण जे लाइ वॾ में वधि कोशिशि कई त इंसान कंहिं न कंहिं तरीक़े सां सुधरे ऐं इंसान खे उन्हनि दर्स ॾिनो आहे, संदेशो ॾिनो आहे त इंसान पंहिंजे पाण खे सुधारण जी कोशिशि करे। उहो ईअं चयो आहे त चाल कुचाल तजो सभु प्राणी साच सुचाल हृदय विच धारो, राम और धर्म की वार्ता राख के पाप अपात को दूर निवारो, उठत बैठत बोलत डोलत राम सदा सुख धाम उचारो, उत्तम राम आराम है आप में आत्म चेतन आप विचारो। संतन जे द्वारा असांखे प्यार भाईचारे जो मोहब्बत जो पैगाम मिले थो ऐं असांखे इंसानियत जो क़दुरु हमदर्दी एहसासु ऐं कंहिंजे कमु अचण जो दर्स मिले थो। जेको असां पंहिंजे गुरु जो ॾियारो जेठ जे नम ते मल्हाए रहिया आहियूं, जंहिंमें असांजा सभई प्रेमी गुरु साहिब जा चेला पंजाब खां वठी बलोचिस्तान सिंध सभिनी पासनि खां आयल आहिनि। तमामु जेको जोश जज़्बे सां असां पंहिंजो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। हीअ असांजी सिंध जी धरती असांजे सूफ़ियनि जी धरती आहे, जंहिंमें असांजे इन सूफ़ियनि अहिड़ो माहौल पैदा करे दुनिया में अमन भाईचारी जो दर्स ॾिनो आहे। असां इन्हनि सूफ़ियनि जे राह ते हली असां पंहिंजे नए नस्ल खे बि इहा वेनिती कयूं था त इन्हनि सूफ़ियनि जो रस्तो इख़्तियार कयो। जेको आया मेलो धाम धूम सां 12 महीने लॻे रहियो आहे। इहे दिन सां उत्तम आश्रम ने गुफ़ा धाम उत्तम आश्रम ये चौथो मेलो ये धाम धूम सां ये चालू थियो आहे। आसमी साईं मुर्शिद जो मेलो आहे सतगुरु स्वामी जो, ऐं मेले खे ॾिठी ॾाढो आनंद आयो आहे। ॾाढो सुठो मेलो आहे, ॾाढो रंग आहे, ॾाढो मोहबत ऐं प्रेम आहे। ॾिसी करे ॾाढी दिलि ख़ुशि थी। गुफ़ा धाम असां मेलो मल्हाए रहिया आहियूं। हीउ 16हों मेलो आहे। असां हर मेले ते तमामु ख़ुशी सां जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं ऐं परे परे खां यात्री जेके ईंदा आहिनि, हीअं तव्हां पाण बि रूबरू ॾिठो हूंदो, मेले में लगन सां मोहबत सां प्यार सां हिननि हमेशह सूफ़ी आहे, संत आहे, बुज़ुर्ग हिननि गुफ़ाउनि में अची पंहिंजी तपस्या कई। गुफ़ाउनि माना घार चवंदा आहिनि जंहिंखे। खंडकनि में 14 साल हिन युग कमायो, योग 14 साल कमायो, पंहिंजे राम खे रिझायो। सालियाने में शरीक माण्हू जो चवण त सिंध वालियुनि जी सरज़मीन आहे, जिन सदाईं प्यार मोहब्बत अमन जो दर्स ॾिनो आहे। संत श्री उत्तमराम जो पैगाम बि प्यार मोहब्बत अमन जो पैगाम आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।